अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही मुश्ताक अंसार जी मार्फत असां सामान पैक कयो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अक्सर करे उन्हनि ॻोठनि में वञिजे जिते रोड ऐं रस्ता न हुजनि ऐं उन्हनि ॻोठनि ते रसाइजे जिते केरु न वियो हुजे। अॼु असीं आया आहियूं रमज़ान मला चक नंबर 4 यूसी आमदराजो में। कुझु दोस्त आहिनि असांजा हिते ऐं कुझु ॿिया माण्हू बि आहिनि हिते। ही जेको असां ॾिठोसीं त हितां जेको रस्तो बि अचे थो हिननि जो उहो बि कोन हुयो ऐं कुझु ॾींहं अॻु बि असांजो हिते अचणु थियो हुयो, पर असां हिते कंहिं कम सां आयासीं, भली मोहम्मद दांदल जे कम सां हुन सां कम लाइ आयासीं। पर असां ॾिठो आहे त उते जी हालत ख़राबु आहे, उते जा वण ऐं ॼारियूं उते सुकी वियूं आहिनि। पतो दिलि में हसरत हुई त जेकॾहिं को अलाह जो बंदो अगरि हिनखे को सामान ॾिए थो त पोइ हिननि सां ज़रूरु असीं राब्तो कंदासीं ऐं हिननि खे ज़रूरु ॾींदासीं। हीउ ॻोठ आहे असांजा अबा ॾाॾा वॾा हितां ईंदा वेंदा हुआ, हिननि सां पुराणा नाता आहिनि। जंग आहे आख़िरी ॻोठ जे, उन खां पोइ समुंड आहे, समुंड आहे। हिते सिम जो पाणी आहे, आबादी बि सिम जे पाणी सां कंदा आहिनि। ऐं हीउ शाम जो टाइम आहे, सिज लहण वारो आहे। हिते सुनसान रोड आहे, न कंहिं शइ जी फैसिलिटी कोन्हे, पर उन्हनि माण्हुनि खे सलाम आहे जेके हिते माण्हू रहनि था। दोस्तो सामान ॾिनो, अचो त हाणे पाण उहो सामान उन्हनि जे ॻोठ में विरायूं। ही सामान आहे मुश्ताक अंसारी साहब जो साफ़ी बदिन जो व्लॉगर आहे, बेस्ट व्लॉगर, बेस्ट टेक्निकल व्लॉगर आहे। ऐं हू अक्सर बदिन जी हर माण्हू जी हर मज़लूम जी मदद कंदो आहे। तमामु बहितरीनु माण्हू आहे, उन्हनि जी मार्फत सामान मिलियो। अचो त ही पाण सामान उन्हनि खे सामान विरायूं पिया। वली दांदल आहे ऐं अब्दुल्ला मला, अब्दुल्ला दांदल जेके बि आहिनि, ही सभु हुते आहिनि। ही ॻोठ आहियूं तव्हांखे ॾेखारियूं पिया।